नाज़रीन खिपरो लगो अचड़े थर जे कुदरती सूंहं कलाकार ढंढ जा नज़ारा ॾिसण लाइ सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़छ मां सियाह अचनि था, पर बुनियादी सहूलियतूं न हुअण करे सियाहनि खे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे खिपरो मां असद शाह। हूअं त सिंध समूरी सूंहं आहे, पर अचड़े थर जा कुदरती नज़ारा बि कंहिं खां घटि न आहिनि। अचड़ो थर अछुनि भिटुनि नायाब वणनि ऐं मारू माण्हुनि जे महिमान नवाज़ी सां गॾोगॾु कुदरती सूंहं ढंढुनि जे करे पिणु मशहूरु आहे, जंहिंमें ॿोटार, कूंजल, पूरचंद समेत केतिरियूं ई नंढियूं वॾियूं ढंढूं शामिल आहिनि, पर हिन कलांकर ढंढ जा नज़ारा बि कंहिं खां घटि न आहिनि। कलांकर ढंढ सांगड़ उमरकोट ज़िले जे सरहद ते ढोरो नारो वेझो खिपरो तालुके जे हद में अंदाज़न 350 एकड़ ते मुश्तमिल आहे, जिते सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़छ मां अड़ांगो सफ़र करे भी सवें सियाह तफरीह लाइ अचनि था। यहाँ पे बहुत ज़बरदस्त नज़ारे, कुदरत का एक बहुत खूबसूरत नमूना है। यहाँ पे मतलब हमें ऐसा एनवायरनमेंट कराची में नहीं देखने को मिलता। अचड़े थर जी सूंहं कलांकर ढंढ जा कुदरती नज़ारा अहिड़ा त मन खे मोहींदड़ आहिनि जो सुबुह खां वठी शाम ताईं माण्हू रुगो ॾिसंदो ई रहे, पर बदकिस्मती सां हिते के बि बुनियादी सहूलियतूं न हुअण करे सियाहनि खे वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पए थो। हिते जो नज़ारो थर खां वठी हिन कलांकर ढंढ खां वठी जेके बि नज़ारा तमामु ख़ूबसूरत आहिनि। माण्हू हींअर कराची खां अचनि पिया घुमण जे लाइ, हिन ढंढ खे ॾिसण जे लाइ। हुननि खे नज़ारो ख़ूबसूरत थो मिले, पर हिते जी जेका शइ मौजूदु हुजे, रेस्टोरेंट खां वठी रस्ते जी सहूलियत खां वठी हिते जे माण्हू पिकनिक पॉइंट खां वठी सैर तफ़रीह जे हिसाब सां हीअ पॉइंट तमामु भली आहे, पर हिते केरु ध्यानु ॾेई कोन थो। जंग आहे, कंडा आहिनि, मोटरसाइकिल पंचर थियनि था, तकलीफ़ थिए थी अचण में वञण में। मेन तो इसका रास्ता है, इसको रास्ता अच्छा दे दें ताकि हमारे लिए या हमारे नौजवानों के लिए आने के लिए सैर तफरीह का मकाम अच्छा बन सके। सकाफ़त ऐं सियाहत खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह जो अबाणू ॻोठ ते हिन कलांकर ढंढ खां सिर्फ़ 40 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे, पर सियाहत खाते पारां हेल ताईं सिर्फ़ हिकु ॿेड़ो ॾेई शायदि पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे छॾियो आहे। सियाहत सकात तरफ़ा ॿेड़ी आहे सिर्फ़ु, ऐं बक़ाया अञा ॿियूं ख़ासि कोन्हनि जेके हुजणु खपनि। हिकु त ढंढ जो 100 फुट ऊनू पाणी ऐं ॿियो त के बि रेस्क्यू न हुजण करे ॿेड़े जे सफ़र दौरान बि वॾो रिस्क खणणो थो पए। ॿेड़े में माशाल्लाह 40 माण्हू वेही सघंदा, पर 80 माण्हू 18 खां 20 खणंदा, छो हिकिड़ो पाणी जो रिस्क आहे, उनजे करे माण्हू मन पंहिंजे वज़न आहिर खणंदा आहिनि। कलांकर ढंढ में सालनि खां मिठो पाणी न अचण ऐं हुकूमत पारां को बि सहकार न करण करे मच्छी मारे पेट गुज़र कंदड़ मक़ामी मलाह बि मायूस आहिनि। हिते पाणी मिठो छॾिजी वञे न त मच्छी घणी थींदी, असां ग़रीबनि जो रोज़गार थी वेंदो। हींअर पापलेट हिते असीं ग़रीब ऐं पाणी बि कोन थो अचे, ग़रीब माण्हू हाणे किथां असीं ॿिए जो छॾियूं या वठि वञा पाणी जी कयूं, पाणी जे मथां गंढो अची वियो। अचड़ो थर न रुगो कुदरती सूंहं पर मैदनी वसीलनि सां पिणु मालामाल आहे, पर न त कॾहिं हुकूमत हिन तरफ़ ध्यानु ॾिनो आहे, न ई वरी कॾहिं चूंडियल नुमाइंदनि बि वोट वठण बैदि कॾहिं अचड़े थर ॾांहुं मुड़ी ॾिठो आहे। ही हेतिरियूं बजेटूं किथे ख़र्च थियनि थियूं, सियाह कुझु हिन रीति बि ॿुधाइनि था। ही पंहिंजा बंगला ठाहिनि था, बनियूं वठनि था, वॾी वॾी गाॾियूं वठनि था, बसि इहो कमु आहे हिननि जो। MNA MPN जो ऐं आवाम लाइ का सहूलियत कोन आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सियाहनि जो ध्यानु छिकाईंदड़ अचड़े थर जी सूंहं कलांकर ढंढ ते मिठे पाणीअ, रोड, बिजली, रेस्टोरेंट समेत बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, जीअं ईंदड़ सियाह वरी बि कॾहिं लड़ी अचनि। कैमरामैन अज़ीज़ हालेपोटो ऐं जुमन पल्ली सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो। छा लिखी